अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आया सायरा सुमरो ऐं सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। वज़ीर आज़म 27 आइनी तरमीम ते MQM खे इत्माद में वठी छॾियो। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जी अॻुवाणी में 7 रुकनी वफ़द जी शहबाज शरीफ सां मुलाक़ात। नवाज़ लीग अॻुवान भी मुलाक़ात में शरीक। 27 आइनी तरमीम ते ख़्यालनि जी ॾे वठि। MQM 27 आइनी तरमीम में बल्दियाती इदारनि लाइ अख़्तियार घुरी वरिता। गवर्नर सिंध कामरान टिसूरी चयो आहे त वज़ीर आज़म बल्दियाती मसूदे खे आइनी तरमीम में शामिल करण जो यकीन ॾियारियो आहे। काफ लीग ऐं इस्तिक़ाम पाकिस्तान पार्टी जे वफ़दनि जी बि वज़ीर आज़म सां मुलाक़ात। कुछ देर में पीपल्स पार्टी जो वफ़द वज़ीर आज़म सां मुलाक़ात कंदो। 18 आइनी तरमीम बाबति शिक ते मुशावरत कई वेंदी। पीपल्स पार्टी जे सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास अॼु थींदो। बिलावल हाउस कराची में थींदड़ इजलास जी सदारत बिलावल भुट्टो ज़रदारी कंदो। इजलास में 27 आइनी तरमीम ते गौर विचार कयो वेंदो। ज़रियनि मूजिब बिलावल भुट्टो सीनियर अॻुवाननि खे वज़ीर आज़म सां मुलाक़ात बाबति आगाह कंदो ऐं 27 तरमीम ते पार्टी अॻुवाननि सां राय वठंदो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त NFC अवार्ड वापसि थियण न ॾींदासीं, न वरी 18 तरमीम ते को समझौतो कयो वेंदो। आलमी ऐं क़ौमी इदारनि जे तावन सां असां मुतासिरनि लाइ 20 लख घर ठाहिराए रहिया आहियूं। उहे इदारनि असांखे बोर्ड में तबाह थियल स्कूलनि जी बहाली में मदद कंदा। सरदार शाह खे हमेशह चवंदो आहियां, पैसनि जी परवाह न कर। कराची में शागिर्दनि जी हाज़िरी खे मॉनिटर करण लाइ डिजिटल निज़ाम सिलेक्ट जी इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह वधीक चयो आहे त हिन मंसूबे खे स्कूलनि खां पोइ कॉलेजनि में बि लागू कयो वेंदो। असांखे ॼाण हुजणु घुरिजे त ॿार केॾां था वञनि। ॿारनि जी मॉनिटरिंग जो निज़ाम हर स्कूल में हुजणु घुरिजे। पाकिस्तान ऐं अफगानिस्तान में ॻाल्हियुनि जो टियों दौर अॼु शुरू थींदो। पाकिस्तान जो ब्यूरोक्रेसी अस्करी ऐं इंटेलिजेंस नुमाइंदनि ते बदल वफ़द इस्तंबुल पहुची वियो। ज़रियनि मूजिब ॻाल्हियुनि में पाकिस्तान जो वफ़द अफगानिस्तान मां दहशतगर्दी जे ख़ात्मे जो मुतालबो वरजाईंदो। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ ब्राज़ील में कॉप 3 इजलास में शिरकत लाइ रवानी। मरियम नवाज़ इजलास में पंजाब जी फ्लैगशिप मंसूबे ते ब्रीफिंग ॾींदी। क्लाइमेट रेज़िलेंट रीजनल लीडरशिप ते ॻाल्हि ॿोल कंदी। वज़ीर आला पंजाब अहम ऐं नुमाया शख़्सियतनि सां मुलाक़ात कंदी। अमरीकी सदर जो यूक्रेन न्यूयॉर्क जे नए चूंडियल मेयर सां ताउन करण जो ऐलान। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त हिकु कम्युनिस्ट अमेरिका जे सभ खां वॾी शहर जो मेयर चूंडिजी वियो आहे। ॾिसूं त हू कहिड़ा क़दम थो खणे। मियामी में बिज़नेस फोरम खे ख़िताब कंदे अमरीकी सदर वधीक चयो आहे त न्यूयॉर्क जे नए चूंडियल मेयर खे वाशिंगटन सां नओं तालुक़ क़ाइमु करणु घुरिजे। ज़ोहरान ममदानी ताउन न कंदो त हुन खे वॾो नुक़सानु बर्दाश्त करणो पवंदो। ममदानी सां ॻाल्हि ॿोल लाइ तयारु आहियां। रावती जे कचे में शहर सिलरा तकरार ॿीहर भड़कियो थियो। 6 ॼणा क़तल, 100 खां वधीक हथियारबंदनि जे ॻोठ महबूब सिलरो ते हमलो। हथियारनि जा मुंहं खोले छॾिया। फायरिंग में हमीद सिलरो, सूबो सिलरो, इब्राहिम सिलरो, अली गौर दोंदरो ऐं अयाज़ दोंदरो मौके ते ई मारिजी विया। 7 ॼणा सख़्त मर्निंग हाजी हनीफ सिलरो रहमियार खान जे अस्पताल में ज़ख़्मनि जी सटनि असांदे फौत। वाक़िबद इलाइक़े में सख़्त छिकताड़ वारी सूरत-ए-हाल। वधीक रतो छाण जो ख़तरो। ॻोठाणनि जो चवणु आहे त शहर बिरादरी जे हथियारबंदनि हमलो करे 6 ॼणनि खे क़तल कयो आहे। पान सईदाबाद वेझो मल्हाह दुरनि में पुराणे तकरार तां जहिड़ो 1 ॼणो क़तल। मंशा ढंढ भरिसां ॻोठ मलूक मल्हाह जे दुरनि में जहिड़ो थी पियो। फायरिंग में दीन मोहम्मद मल्हाह मारिजी वियो। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो दुरनि में पुराणे तकरार तां पेश आयो। जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो।